जी असां हिन वक़्तु घोटकी जी मुख़्तियारकार ऑफिस में अंदरि मौजूदु आहियूं। ही मुख़्तियारकार ऑफिस जो हाल आहे जिते बरसाति जो केतिरा ई फुट पाणी बीठल आहे। हिन अहम हंध ते मुख़्तियारकार सब रजिस्ट्रार सिटी सर्वेयर समेत ॿियूं रेवेन्यू खाते जूं ऑफिसूं आहिनि, पर तव्हांखे अंदाज़ो लॻंदो हूंदो त ख़ुदि सरकार जी पंहिंजी ऑफिसुनि में एतिरो पाणी बीठल आहे त शहर जे ॿियनि हंधनि जो छा हाल हूंदो। इन मुख़्तियारकार ऑफिस में हिन वक़्तु तलाउ जी सूरत हाल आहे ऐं मुख़्तियारकार जी जेका इमारत आहे ऑफिस जी, उहा हूअं बि तमामु पुराणी इमारत आहे, पर उनजे बावजूदि बरसाति जे पाणी हिनखे वधीक ॿोड़े छॾियो आहे। ऐं तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त केतिरा ई फुट बरसाती पाणी हिते बीठल आहे, जंहिं सबबि ऑफिस जो जेको कार व्यवहार आहे या जेको ॿियो सिस्टम आहे उहो शदीद क़िस्म जो मुतासिर थियो आहे ऐं जेको अमलो आहे उहो बि हिन पाणी मां गुज़री करे उहो ऑफिस में पहुचे पियो। त सरकारी तौर ते जेके सरकार जूं पंहिंजूं ऑफिसूं आहिनि उन्हनि जो हाल इहो आहे जिते बरसाति जो पाणी बीठल आहे। हाणे ॾिसिजे त मुख़्तियारकार ऑफिस मां हीउ जेको पाणी आहे उहो केतिरनि ॾींहंनि में कढियो थो वञे। शहर जे ॿिनि हंधनि जी सूरत हाल खे असां ॿुधाई आहे त उते बि वॾी तइदाद में बरसाति जो पाणी बीठल आहे जेको म्युनिसिपल कमेटी ॿाहिरि न कढी सघी आहे। जी